सामीन मोहतरम ही तवा ॾिसी रहिया आहियो त हिन यूनियन काउंसिल फ़कीर नूह थियाणी ऐं उन जा जेके बि माना ॻोठ आहिनि उन्हनि जा ही आबादगार आहिनि जेके हिते हिन रूड़ी केनाल जे हिन कंधी जे मथां जेके हिन से गॾु थिया आहिनि। हिननि जो मक़सदु इहो आहे त हिन सीज़न जे अंदरि ही तव्हां वाह ॾिसी रहिया आहियो त ही वाह जूं कपरूं जेके आहिनि इहे पाणी सां पुसी रहियूं आहिनि ऐं हिन रूड़ी केनाल जे वाह जी छोली जेका आहे इन जा छंडा इन पटड़ी ते किरी रहिया आहिनि जंहिंसां उहा पटड़ी बि पुसी रही आहे। यानी एतिरो पाणी आहे जो वाह जूं कपरूं जेके आहिनि उहे पुसण खां पोइ तक़रीबन उन्हनि में हिकिड़ो सेमू बि जहिड़ो नज़र अचे पियो। उन जे बावजूद बि हिते जा आबादगार रूड़ी केनाल जे हिन पटड़ी जे हेठां जेके आबादी आहे उन जो बि पाणी बंदि कयो वियो आहे ऐं उन्हनि खे बि पाणी नथो ॾिए त उहे नथो ॾिनो वञे त पंहिंजा फ़सुल काहे सघनि। हुननि जा फ़सुल सुकी रहिया आहिनि ऐं आफ़ीसर महज़ पैसनि जे लाइ उन मफ़ाद परस्ती जे बुनियादनि ते पैसनि जी लालच में त असांखे हेतिरा पैसा ॾियो त असां पोइ पाणी खोलियूं ऐं तव्हांखे पाणी ॾियूं त जीअं तव्हांजा उहे फ़सुल आबाद थियनि। हथ वठी करे उहे हिननि आबादगारनि जो फ़सुल जेको आहे सो उनजो नुक़सानु करायो पियो वञे। हिननि जा फ़सुल सुकी रहिया आहिनि, वहूण सुकनि पिया। जेके बि आबादगार आहिनि उहे एहतजाजनि हिते अॼु हिन रूड़ी केनाल जे मथां गॾु थिया आहिनि त असां सिरापा एहतजाज बणियल आहियूं त जीअं असांखे जेको आहे सो पाणी ॾिनो वञे। ऐं होॾां तव्हां ॾिठो त बदीन जे अंदरि जेको खोरवाह ते वॾे में वॾो एहतजाज थियो जंहिंमें अलामा राशिद महमूद सूमरे शिरकत कई। उन खां पोइ उन खोरवाह जे तमामु आबादगारनि बदीन जन DC ऑफिस जे अॻियां धरणो हुयो त पूछड़ी में पाणी नथो मिले। हीउ सॼो पाणी जेको आहे उहो उन ज़रदारी माफ़िया खे ॾिनो पियो वञे ऐं उन जूं ॿनियूं आबाद थियनि पियूं। ऐं हिते जा आबादगार जेके रूड़ी केनाल जे कपरुनि कंधनि ऐं किनारनि ते रहनि पिया उहे जीअं लतीफ़ जे बेत जीअं त पाणी मथे झूपड़ा मूरख उञ मरनि जेके पाणीअ जे हिन वाह जे कंध ते चढ़ियो वेठा आहिनि। उन्हनि आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे ऐं आफ़ीसर ऐं उहे इंतिज़ामिया ऐं उहे मुशीर ऐं सलाहकार उहे पैसा वठी करे बाक़ाइदे हिकिड़ो कारोबार करे रहिया आहिनि जो अॼु पाणी ते बि कारोबार थिए पियो। आबादगार ऐं हारी जेके आहिनि उहे उञ मरनि पिया, बुख मरनि पिया ऐं उन्हनि जा फ़सुल सुकनि पिया ऐं उहे पाणी खपाए पंहिंजो नाणो कमाए रहिया आहिनि। त हीअ सिरापा एहतजाज बणियल आहिनि। असीं हिननि सां गॾु आहियूं त हिननि खे जेको आहे सो पंहिंजो हक़ ॾिनो वञे, पाणी ॾिनो वञे त जीअं हिननि जूं ज़मीनूं सैराब थियनि ऐं आबाद थियनि त जीअं असांजी मईशत मुस्तहकिम थी सघे। ॿी सूरत में हिननि जेकॾहिं एहतजाज कयो त असां उन्हनि सां गॾु